सभिनी दोस्तन के भली का सिंध हेल्प जे चैनल ता जी अज एक नई वेब सीरीज सां गड असां वनी रहा आहियूं। पंहिंजो तारुफ ॿुधायां साईं। पहिरियों त सभिनी सिंध वारनि खे ऐं देश दुनिया में रहंदड़ या हिन प्रोग्राम में जेके सॼण जुड़िया आहिनि उन्हनि खे हथ जोड़े सलाम राम राम सैल्यूट। मुंहिंजो साईं जनम 6 सेप्टेम्बर 1951 हिंदुस्तान में थियो आहे ऐं मुंहिंजा वॾा 48 जे आसपास लश्करी चांडियो ॻोठ ऐं जिले लाड़काणे मां लॾे आया ऐं मां को वधीक पढ़ियल लिखियल कोन आहियां। 10 दर्जा मैट्रिक पास कई आहे, पर नंढपण खां मूंखे ॿोल शब्द लफ़्ज़ चऊं उन्हनि जी तक तौर छंड छाण जी हेर हुई ऐं पोइ इन हेर जे करे सम्झो मुंहिंजो सुभाउ नेचर हो। किताब पढ़िया, पहिरियों अख़बार कढण जी कोशिशि कई, उन सिलसिले में किताब पढ़िया खोड़ सारा ऐं के किताब हथ आया। पोइ मुंहिंजी सिंधी ॿोलीअ ते रिसर्च खोजे शुरू कई। इहे 7-8 किताब लिखिया आहिनि सिंध जे इतिहास, ख़ासि करे जंग आज़ादीअ में सिंध जो रोल इन ते किताब लिखियो 2 भेरा 3 भेरा। हाणे इन जो फोटो एल्बम बि तयारु कयो आहे ऐं इहो इतिहास हिंदीअ में आहे, छो त हिंदुस्तान में असांजा पंहिंजा सिंधी बि सिंधी नथा पढ़ी सघनि, देवनागरी लिपि। हालांकि ॿियनि ॿोलियुनि जे करे हू देवनागरी जी ॼाण रखंदा आहिनि, छो त ॿियनि ॿोलियुनि जी हिंदी या संस्कृत वग़ैरह जी लिपि बि देवनागरी आहे। तंहिंखां सवाइ ॿोलीअ ते भाषा विज्ञान ते किताब लिखियो 2014 में वो छपियो, भाषाओं की भाषा सिंधी, माना ॿोलियुनि जी ॿोली सिंधी, जंहिंमें मां ॾेखारियो आहे त सिंधी मूल पाड़ ॿोली आहे दुनिया जे ॿोलियुनि जी ऐं दुनिया जूं ॿोलियूं कीअं सिंधीअ मां निकितियूं इहो ॾेखारियो आहे। सिंधी ॿोलीअ जी उपत ऐं जुड़त इहा बि ॾेखारी आहे, ग्रामर वग़ैरह सभु अचे थो हुन में ऐं उन खां अॻु थोरो इतिहास बि। मिसाल वेद ग्रंथनि में सिंध जे बारे में, सिंधियुनि जे बारे में छा चयल आहे, ऋग्वेद में छा चयल आहे, इहो इतिहास बि तारीख़ बि हिन किताब में ॾिनल आहे। ऐं हाणे हिन किताब ते मूंखे NCPSL नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज उन जे पारां ₹1 लाख जो अवॉर्ड मिलियो आहे। इहा थोरे में सुञाणप आहे। ऐं चवां हिकिड़ी ॻाल्हि, लूंहं लवे थी लात, लूंहं लवे थी लात, हथम सदाई सिंध जी तात, छा मां छा मुंहिंजी औकात आहे बसि सिंधी ॿोलीअ जी बात। जबरदस्त जबरदस्त। इलाही वक़्त साहब सिंधी ॿोलीअ जी तारीख़ ॾाढी पुराणे में पुराणी आहे ऐं ॾाढी वॾी आहे, छो त दुनिया जी पहिरीं धरती सिंध आहे ऐं एक्सपर्ट माहिर चवनि था सान्यवंद आदम जात जी उमिरि 10 लख वरिया आहे। सान्यवंद जिन खे बूझ
चङे लङे जी या अॻिते वधण जी, जी जी त उहा 10 लख वरियो उमिरि आहे ऐं ॿोलीअ ताईं पहुचण में 9 लख वरह लॻी विया। इहे मोहन जे डड़े जे खोजनीक सर जॉन मार्शल जे आधार ते बि चइजे थो जी जी त 9 लख लॻी विया ॿोलीअ ताईं पहुचण में। ऐं सिंधी ॿोलीअ जा ॿिज 1 लख वरह पुराणा आहिनि। ॿिज मां अखर अलफ़ बे ते या चऊं जी 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 ख ख ग वग़ैरह ABC इहे ॿिज 9 लख वरह 1 लख वरह पुराणा आहिनि। ऐं सिंधी ॿोली जॾहिं पूरी तयार थी वई विथ ग्रामर व्याकरण सां गॾु त उहा घटि में घटि 26,000 वरह सिंधी ॿोलीअ जी उमिरि आहे। इहा सिंधी ॿोली जी तारीख़ आहे। तव्हां इहो ॿुधायो इन सिंधी। सिलसिले में मां अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि जोड़ियां। जी 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 ऋग्वेद संसार जो पहिरियों जी जी वेद या किताब मञियो वञे थो। उन में जेके मंत्र जी चया विया आहिनि, लिखिया विया आहिनि, उहे सिंधी चवणनि जे आधार ते सिंधी चवणनि खे सुणी करे ॿुधी करे मंत्र जोड़िया विया। तंहिंजे करे ऋग्वेद जे मंत्रनि खे श्रुतियां माना जेके सुणियूं वयूं, छो त सिंधी चवणनि में इहे मंत्र हुआ ऐं उहे सुणिया विया, तंहिंजे करे श्रुतियां बि चयो वियो। हाणे तारीख़ जी ॻाल्हि इहा आहे त ऋग्वेद लिखियो वियो आहे लॻभॻि 2000 वरह अॻु, पर इहा ॼाण सम्झो 1000 वरह अॻु खां लिखण वारनि खे हुई। इन मां सम्झी सघिजे थो त सिंधी ॿोली केॾी वधीक पुराणी आहे ऐं केॾी मुल्हाइती आहे, जो दुनिया जो पहिरियों वेद जेको सॼे दुनिया में बहितरीन मञियो वञे थो, उन में सिंधी ॿोलीअ जो मुल्ह मान गणियो वियो आहे, सुञातो वियो आहे। तंहिंजे करे ऋग्वेद में जेका ॿोलीअ जी अॻवानी थी आहे, ऋग्वेद जूं ॿोली हिकिड़ी कोन्हे, घटि में घटि 3 ॿोलियूं आहिनि उन में डिफरेंसिस, ऐं उन में सिंधी ॿोलीअ जी अॻवानी थी आहे। इहा बि सिंधी ॿोलीअ जी बि तारीख़ आहे। तंहिंखां पोइ जेके पुराण लिखिया विया आहिनि, ब्राह्मण ग्रंथ लिखिया विया आहिनि, उन्हनि में बि सिंधी ॿोलीअ जी ऐं सिंध वारनि जी साराह कयल आहे। दुनिया जे ॿोलियुनि में सिंधीअ जो ग्रामर ॿोल त आम ॻाल्हि आहे, पर ग्रामर बेस आहे। दुनिया जे ॿोलियुनि में सिंधीअ जो ग्रामर हुअण बि सिंधी ॿोलीअ जी पुराणाप जी पधिराई करे। जी साहब। जी साईं। साईं ॿुधाईंदो हलूं त साईं जेको आहे पाण इंडिया खां ऑनलाइन आहिनि ऐं साईं असांखे सिंधी ॿोलीअ जे हिस्ट्री जे बारे में ॿुधाए रहिया आहिनि, पर साईं खां थोरो जेको आहे मसइलो असां सिंधी ॿोली मां जी राइटिंग में बहितरी कीअं करे सघूं था? जी जी साईं। दोस्त, ॿोली आत्मा आहे ऐं लिपि उनजो अवतार हूंदी आहे। लिपीअ में ई, लिपीअ जे वसीले ई ॿोलीअ खे क़ाइमु रखी सघिबो आहे। जीअं मिसाल मोहन जे डड़े मां लिपि न मिले हां जी जी त हिनखे सिंधी लिपि न मञियो वञे हां।
सिंध में मिली त ॿोली जी हूंद वजूद क़ाइमु रहंदो आहे लिपीअ जे आधार ते, स्क्रिप्ट जी ऐं उहा उनजी जे पंहिंजी स्क्रिप्ट आहे त ॿोलीअ जो निज रूप सुर गुण वग़ैरह क़ाइमु रही सघे थो। लिपि पंहिंजी हुअण जे करे ऐं ॿोलियूं दुनिया में घटि आहिनि, ॿोलियूं हज़ारे आहिनि, पर लिपियूं सम्झो आङुरुनि ते ॻणियल आहिनि। लिपि जोड़नि ठाहिण का सवली ॻाल्हि न आहे, छो त लिपीअ जो अखर जो उचार जो लिखण जो आधार ॻाल्हाइण आहे, उचार आहे। तंहिंजे करे लिपि उहा ई ॿोलीअ लाइ सही हूंदी आहे जेको ॻाल्हाइजे थो उहो ई लिखिजे ऐं जेको लिखिजे उहो ई पढ़िजे। ॻाल्हाइण ऐं पढ़ण में जे लिपि भेद करे थी त सम्झो उहा ॿोलीअ खे खारे ख़तमु कंदी ऐं उनजो गुण रूप सम्झ में न ईंदो। तंहिंजे करे सिंधी ॿोलीअ जे बचाव लाइ, बहितरीअ लाइ सिंधीअ जी जेका पंहिंजी लिपि आहे उनखे वरताइणो पवंदो। छो त किताब असां लिखंदासीं त लिपीअ जे आधार ते, ऐं जे लिपि लाइक़ु न हूंदी त ॿोली जेका असांजे समाज खे, असांजे ॿारनि खे मिलंदी उहा खरियल मिलंदी। मिसाल जीअं मां तव्हां सां अॻु में ॻाल्हायो ऐं मां पुछियो त तव्हां जे ज़िले नवाबशाह में ट चयो वेंदो आहे या ट, चेटी चंड चयो वेंदो आहे या चेटी चंड, त तव्हां ॿुधायो नवाबशाह में चेटी चंड चवंदा आहिनि। मां सम्झां थो 90% सिंधी चेटी चंड चवंदा आहिनि। ढ्रौ, ॾढ, ढ्रापण, ये ट ड्र ऐं ढ्र वारा रूप 1872 में अर्नेस्ट ट्रम्प सिंधी ग्रामर लिखियो देवनागरी सिंधीअ में, उन में इहे ट ड्र ऐं ढ्र वारा रूप हुन ॾिना आहिनि। देवनागरी इन जो पहिरियों नालो नागरी लिपि हो, पोइ संस्कृत वारनि इन खे देवनागरी करे छॾियो ऐं इन जो मूल नालो सिंधी लिपि आहे, जेका मोहन जे डड़े जे आधार ते ॾींहों ॾींहुं सुधारियल लिपि आहे। पर इन नागरी देवनागरी लिपीअ खां अॻु सिंधीअ जी लिपि हट वाणकी बि हुई, जेका आमतौर सां बही खाता धंधे वापार जे लिख पढ़ लाइ कमु ईंदी हुई। उन में बि ट ऐं ड्र आहिनि हुआ। तंहिंखां सवाइ 1849 में 58 में 1848 में जॉर्ज स्टेक पहिरियों सिंधी ग्रामर लिखियो, इहो बि देवनागरी सिंधीअ में, ऐं हुन इहो साफ़ लिखियो आहे त सिंधी ॿोलीअ खे सही सही ठीक ठीक उन सुर ऐं उचार में लिखण लाइ देवनागरी लिपि समर्थ आहे। छो त देवनागरी लिपीअ में न छड़ो 52 अखरनि जा रूप शिकलूं आहिनि, पर जेके वावेल्स आहिनि 12 उन्हनि जूं निशानियूं बि आहिनि, वावेल मार्क्स। जॉर्ज स्टेक इन ॻाल्हि खे ख़ासि ॼाणायो आहे त इन करे सिंधी ॿोलीअ लाइ देवनागरी लिपि सभ खां बहितर आहे ऐं देवनागरी लिपि दुनिया जी ॿोलियुनि में सभ खां वधीक साइंटिफिक कंप्यूटर लाइ फिट लिपि मञी वञे थी। ॿिए पासे अरबीअ में सुर कोन्हनि, वावेल्स कोन्हनि,
वावेल्स मार्क्स आहिनि। देवनागरीअ में जीअं मां ॿुधायो त सुरनि जा अलॻि अ आ ए ई उ ऊ इहे अरबीअ वारनि ॿुधाई न हूंदा त अ आ ए ई उ ऊ ए ओ औ अ ऐं ह जेको दुन मां निकिरे थो, इहे 12 सुर आहिनि। देवनागरी लिपि में इन्हनि जा रूप, शिकलूं, आकार आहिनि, पर इन्हनि जूं निशानियूं लाखणाऊं या एराब बि अलॻि आहिनि। तंहिंजे करे जे सिंधी ॿोलीअ खे बचाइणो आहे त सभ खां पहिरियों लिपीअ ते ध्यानु ॾियणो पवंदो, तॾहिं सिंधी ॿोली बची सघंदी ऐं उन जा रूप गुण साम्हूं अची सघंदा। हिकिड़ो मां मिसाल ॾियां नंढड़ो। तव्हांजे सिंध में असांजो सजण आहे मान वारो भाउ अमर फयाज़ बुर्ड़ो। इन्हनि जो हिकिड़ो ऑडियो या वीडियो या लेख मां पढ़ियो, जंहिंमें सजण शून्य संस्कृत में आहे, माना 0 शून्य। हाणे इहो अरबीअ में लिखियो वियो शून्य, य अलॻि सां लिखियो न वियो। शून्य लिखण जे करे अमर फयाज़ बुर्ड़ो शून्य सां सिधो जोड़े न सघियो। शून्य ऐं शून्य तव्हां सम्झी सघो था शून्य जी माना छा आहे। शून्य जूं इहो संस्कृत जो ॿोल आहे, हिन जूं 2 मानाऊं आहिनि। हिकिड़ो त 0 ऐं ॿियो नथिंग। जॾहिं कि सिंधीअ में शून्य माना नथिंग, कुझु बि न, खाल, ऐं 0 लाइ आहे ॿुड़ी। सिंधी ॿोलीअ जी साराह लाइ, उनजे गुण ऐं रूप खे पधिरो करण लाइ, ॿियनि ॿोलियुनि सां भेटण लाइ मां सोचां थो 8-10 कलाक ॻाल्हाइणो पवंदो, तॾहिं सिंधी ॿोलीअ जे रूप ऐं गुण खे सम्झी सघबो। देवनागरी लिपीअ में हाणे तुलना करणी पवंदी तक तौर, भाई जर्मन में हे ॿोल आहे, अंग्रेजीअ में हे ॿोल आहे, हे अंग्रेजी नालो आहे, हे जर्मन नालो आहे, हे रशियन नालो आहे। यस, मां पढ़ां थो। सिंधी ॿोलीअ वो देवनागरी लिपीअ में ई सही लिखी सघबो आहे। हाणे सवाल मोकिलियो। जी, सवाल आयो आहे। सवाल तव्हांने मोकिलियो आहे त सिंधी ॿोलीअ जी तारीख़ जा कुझु अहम किरदार कहिड़ा आहिनि जेका जिन कमु कयो आहे। साईं, हाणे सिंधी ॿोलीअ जे अहम किरदार तव्हांजे सिंध में आहिनि। असां वटि नकलकार आहिनि जेके सिंधी ॿोलीअ खे संस्कृत जे आधार ते खिरियल में खिरियल ॿोलीअ मां निकितल ॿुधाइनि था। हिन किरदार जो ऐं न ई सिंधीअ जो ग्रामर लिखियो वियो आहे। हालांकि मां सम्झां थो सिंध में बि कंहिं बि सिंधीअ जो जेको ग्रामर आहे वास्तव में जेको आहे निज, को अरबी फारसीअ जे आधार ते लिखे थो, को संस्कृत जे आधार ते लिखे। एतिरे हद ताईं जो 52 अखरनि में, चाहे उहे अरबी हुजनि चाहे देवनागरी वारा हुजनि, चवनि था सिंधीअ जा छड़ो पंहिंजा 4 उचार आहिनि।
ग य ड ऐं ॿ। ऐं इन खां वधीक जे इहे ॻाल्हियूं अचनि त हिन में छा सम्झिजे त ही ॿोलीअ जो किरदारु सिंधी ॿोलीअ खे वधाइण किरदारु कंहिंजो बणिजे। सिंध में डॉक्टर फहमीदा सिराजुल हक मेमन साहब उन्हनि सिंधी ॿोलीअ जे गुण बुनियाद में वॾो किरदारु निभायो आहे। ऐं किताब लिखणु, किताब त हाणे ॿुधो वञे थो नबी बख़्श वलो 450 किताब लिखिया, मथे अञा बि। असांजे घेरूमल महरचंद साहब 250 किताब लिखिया। त सिंधी ॿोलीअ जा किताब लिखणु पंहिंजे पाण में हिकिड़ो किरदारु आहे, पर सिंधी ॿोलीअ जे बचाव में बका में जेको रोल आहे उहो उनजो ग्रामर आहे, उनजी उपत ऐं जुड़त आहे। छो त असां सिंधी ॿोलीअ जे इतिहास जे बारे में ॻाल्हायूं था, न कि सिंधी साहित्य जे बारे में। इन करे सिंधी ॿोलीअ जी किरदारु जेको आहे सिंधी ॿोलीअ खे बचाइण में, सिंधी ॿोलीअ खे वधाइण में, सही आहे, जेके ॿोलियाई माहिर आहिनि उन्हनि जो किरदारु आहे। अॼु घुर्ज आहे त जेको सिंधी ॿोलीअ जो रूप गुण आहे उहो दुनिया ताईं पहुचाइजे। हीअं फॉरेन वारनि ऐं कुझु हिंदुस्तान वारनि बि सिंधी ॿोलीअ जी बहितरी खे सुञातो आहे। हिते हिकिड़ो सेमिनार थियो हो जंहिंमें देश विदेश जा ॿोलियाई माहिर हुआ। उन्हनि चयो त जेकॾहिं सिंधी पाण सिंधी ॿोलीअ जी तक तौर छंड छाण न कंदा त गैर सिंधी कंदा। छो त सिंधी ॿोली उन्हनि खे निराली लॻे थी। 1786 में कलकत्ते में हिकिड़ो सेमिनार थियो, ॿोलियाई सेमिनार, जिते सर विलियम जोन्स चयो हो त असां आगरे में राज गद्दी आगरो हो, हिकु विचित्र ऐं जीअरी जागंदी, विचित्र माना वाइड़ो कंदड़, अजब वाइड़ो कंदड़ ॿोली ऐं जीवन जीअरी जागंदी ॿोली ॿुधी हुई, ॿुधी आहे, जंहिंजा रूप हुतां जी ब्रज भाषा ऐं संस्कृत में मिलनि था। पर हिन ॿोलीअ जा रूप संस्कृत ऐं ब्रिज भाषा खां ओतिरा ई धार आहिनि जेतिरा अरबी ऐं ॿियनि ॿोलियुनि जा। त सिंधी ॿोलीअ जे गुणनि जे बारे में दुनिया जे ॿोलियाई माहिरनि जेका बि कमेंट कई आहे, उन कमेंट जी छंड छाण करणी पवंदी त हिननि इहा ॻाल्हि छो चई। मिसाल विचित्र ॿोली आहे, जीअरी जागंदी ॿोली आहे, त जीअरी जागंदी कीअं आहे, वाइड़ो कंदड़ कीअं आहे, विचित्र कीअं आहे, इहो सिंधी ॿोलीअ जे गुण खे आणणो पवंदो ऐं दुनिया जे साम्हूं रखणो पवंदो। ऐं तॾहिं असांजी नई पीढ़ी जिन खे असां आईंदे जा आबा चऊं था, सिंधी ॿोलीअ जी वॾी साराह दुनिया जे कंहिं ॿोलीअ में पंहिंजे नई पीढ़ीअ खे फादर ऑफ फ्यूचर कोन चयो वियो। इट इज फैक्ट त नई पीढ़ी असांजी ईंदड़ युग जी वक़्त जी माउ पीउ हूंदी आहे, फादर ऑफ फ्यूचर हूंदा आहे। तंहिंजे करे
फादर ऑफ फ्यूचर चवण माना सिंधी ॿोलीअ जी गहराई आहे। सम्झो इहे ई वेदनि जा मंत्र आहिनि। दुनिया में कोई कंहिंखे बि साईं करे न सघंदो आहे। साईं माना गॉड ऐं उस्ताद। पर कोई भी गॉड करे ए प्रभु ओ गॉड आम माण्हू खे सॾींदो न आहे। सिंधी आहे जेको सभिनी खे साईं सॾींदो आहे, पुछंदो आहे साईं तव्हां केरु। त इहे ग्रेट थॉट्स, थिंकिंग, गहराई ऐं इहो सच आहे। हर इंसान साईं जो रूप आहे। तंहिंजे करे उनखे जेकॾहिं कोई मान आहे तो बोल सॾु ॾियणो आहे, चवणो आहे, तो साईं खां वधीक बहितर नथो थी सघे। सिंधी ॿोलीअ जे इन गुण ते बि जेका फिलॉसफी आहे सिंधी ॿोलीअ में, जेको भूगोल आहे, हिस्ट्री आहे, उहो बि हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे। मोह मारियो, मुई मारी, चंड्रो, ॿिया बि ॿोल जेके आहिनि इहे ॾाढी गहराई रखनि था, जंहिंमें सिंधी ॿोलीअ जे सिंधी ॿोलीअ जी ग्रेट आर्ट ऑफ लिविंग पधरी थी। त दोस्त सभु मिलाए करे मां जेतिरी पंहिंजी थोरी घणी ॼाण हुई, सिंधी ॿोली अथाह समुंड आहे। जबरदस्त, तव्हां जबरदस्त ॿुधायो त सिंधी ॿोलीअ जो जेको आहे जी कहिड़ो इस्तेमालु आहे, छा आहे, उनखे सवाल ॿुधाए सघूं था, असां किथे हली सघूं था। तव्हां जबरदस्त ॿुधायो। वरी साईं सवाल वरी सवाल साईं वरी मूं तव्हां खां कयो आहे, सिंधी तारीख़ कहिड़नि वॾनि हुआ, हाकमनि या हुकूमतनि? थोरो सवाल खे वधीक देरि रखो त मां पढ़ां, छो त जेर जबर न हुअण जे करे अरबी पढ़ण में मूंखे मुझारो थींदो आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। हिन एक दुनिया जी काई भी ॿोली बिना जेर जबर जे लिखी न सघंदी आहे। सही, राइट। तो अजब मां सोचियो निभाग जी ॻाल्हि आहे जो असां सिंधी अरबी लिपीअ में बिना जेर जबर पेश जे लिखूं था। दादा दयाराम दौलतराम जेके विरहाङे खां पोइ भारत जे सेंट्रल गवर्नमेंट में फूड मिनिस्टर हुआ ऐं ॿिनि चइनि स्टेट जा गवर्नर बि हुआ। उन्हनि सिंधी ॿोलीअ खे भारत जे आइन में आणण लाइ, संविधान कानून मान्यता ॾियण लाइ जतन कयो 1949 में ऐं 1949 में ऐं 1951 में सिंधी ॿोलीअ खे मञता मिली ऐं लिपि देवनागरीअ खे मञता मिली। तंहिंखां पोइ अरबी लॉ बि उन्हनि डिफेक्ट पैदा कयो ऐं पोइ वरी अरबी लिपीअ खे बि सिंधी ॿोलीअ जी ॿी लिपि जे रूप में मञता मिली। त पॉलिटिकली जेकॾहिं असां चऊं त हिंदुस्तान में वॾो में वॾो किरदारु दादा जयराम दास दौलतराम जो रहे। कल्ह 21 जुलाई ते शायदि उन्हनि जो जन्म ॾींहुं बि हो ऐं ॿिए कंहिं बि पॉलिटिशियन जी सिंध में को रोल न रहे। हालांकि अशू केवल रामाणी साहित्यकार, सियासत जी समझ रखण वारो, साईं जीएम सैयद जो उस्ताद गुरु,
सिंधी ॿोलीअ जे खे मञता ॾियारण में अशोक केवल रमाणी जो वॾो रोल हो। ईअं ॿिया बि, पर पंहिंजे स्वार्थ, पंहिंजो मतिलबु। जयराम दास दौलत राम सां गॾु हिकिड़ो असांजो MP आचार्य भगवान देव बि हुयो, पर मेन रोल जेको आहे वो दादा जयराम दास दौलत राम जो आहे। दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त साईं जेको आहे पाण प्रेमचंद इंडिया खां आहे, पर सरकारी स्कूलनि में न, थी सघे थो इन करे असां सरकारी स्कूलनि में न, सरकार जे पारां खोलियल स्कूलनि कॉलेजनि में न, असांजे पंहिंजनि जे द्वारा जेके स्कूल कॉलेज खोलियल आहिनि उते पढ़ाई वेंदी हुई, हाणे बि पढ़ाई वञे थी। काथे देवनागरी लिपि में, काथे अरबी लिपि में। अॻु में टेक्स्ट बुक हुआ देवनागरीअ में वधीक हुआ। मां पाण छहें सतें में जॾहिं आयुमि त देवनागरी लिपीअ में किताब ॿोलीअ जी शिक्षा जा पढ़िया। अॼु असांजे पॉलिटिशियन जो रोल न हुअण जे करे हिंदुस्तान में पॉलिटिकल पावर जेको आहे उहो पंहिंजे पार्टियुनि ताईं सीमित आहे, महदूद आहे। ॿोलीअ जे वाधारे लाइ असांजी शिक्षा, असांजी सुञाणप जो आधार ॿोलीअ खे बचाइण ऐं वाधारे में असांजे पॉलिटिशियन जो कोई रोल कोन्हे। तंहिंजे करे हिंदुस्तान में ॿोलीअ खे वॾो में वॾो ख़तरो आहे। ॿोली ख़राब थी रही आहे। तव्हां वटि अरबी, फारसी, उर्दू ॿोलियुनि जी भरमार आहे त असां वटि वरी संस्कृत ऐं हिंदी ॿोलियुनि जी भरमार आहे। अठानवे सैकड़ो सिंधी लिखण न ॼाणींदा आहिनि। मां देवनागरी जी ॻाल्हि थो कयां, अरबी त हिते सम्झो ख़तम ई आहे। 98 सैकड़ो सिंधी पढ़ण लिखण न ॼाणींदा आहिनि। 80 सैकड़ो सिंधी न ॻाल्हाईंदा आहिनि। सम्झी सघो था त असांजे पॉलिटिशियन जो रोल कहिड़ो रहियो। नाकारोपन, कपा नाकारोपन। अच्छा, ॿियो हिकिड़ो कारण आहे जो असां हिते हिंदुस्तान में विखरियल आहियूं, हिकु जाइ ते कोन आहियूं, हिकु स्टेट में कोन आहियूं। महाराष्ट्र, बॉम्बे, पूना वग़ैरह, राजस्थान, गुजरात, MP माना मंझाओ स्टेट, मां जिते रहां थो छत्तीसगढ़, दिल्ली, राजस्थान, हिते असां घणाई में रहूं था। वधि में वधि असांजी ॻणप हिते आहे। विखरियल आहियूं। पंहिंजो स्टेट जेसिताईं कोन हूंदो, ॿोलीअ जी जे धरती न आहे त ॿोली न बचंदी। जेका ॿोली पंहिंजे धरतीअ खां परे थी वई, सम्झो हुन जूं पाड़ूं कटिजी वियूं आहिनि। इहा हालत असां हिंदुस्तान में ॾिसूं था। ॿोलीअ जो रंग रूप खरी रहियो आहे। जीअं बजे ऐं अॼु मीटिंग आहे, गॾिजाणी आहे 10 वॻे, असां लिखूं था 10 बजे। हिते असांजे चवंदा 10 बजे मीटिंग आहे, 12 बजे मीटिंग आहे, जॾहिं कि 12, 22, 32,
42 52 62 72 82 92 जहिड़ा ॿोल हिंदीअ में आहिनि। 12 22 32 42 52 62 72 82 92 मिलंदड़, पर तंहिंखां पोइ बि असां 12 वॻे कोन चवंदा आहियूं। ऐं इहा हितां जा जेके एक्सपर्ट आहिनि, तव्हां किरदार पुछो ॿोलीअ जे बारे में, हितां जा जेके ॿोलीअ जा माहिर आहिनि, उन्हनि जे किताबनि में 5 बजे 7 बजे मिलंदो, वेसव जी जाइ ते विश्वास मिलंदो। तो ॿोलीअ जे बचाव में, ॿोलीअ जी खोज में हिंदुस्तान में ॿोलीअ जे माहिरनि जो बुलाइतो रोल न रहियो आहे। कमु हलाऊं, नकलकार, माना पोइ वो डॉक्टर, वो प्रोफेसर। हाँ दोस्त साईं हिकु नंढो सवाल आहे, तव्हां विच में साईं जेम्स जी ॻाल्हि कई, उन जे बारे में तव्हां छा था चओ? त उन हिस्ट्री में जेको आहे लिखी करे साईं, हाणे तव्हां सिंध जे शान ऐं मान खे कायम रखण वारे सजण जे बारे में पुछियो आहे, ऐं उहो त तव्हां सिंध वारा वधीक ॼाणींदा हूंदा, छो त मां कॾहिं बि सिंध में आयो न आहियां। ऐं हाणे 2-4 सालनि खां जॾहिं खां तव्हांजे सजणनि फेसबुक ते दोस्त हिम्मत मोहेरी, जेको व्हाट्सएप ग्रुप हलाईंदो आहे हाणे वर्ल्ड सिंधी फोरम सां, उन जोड़ियो, तॾहिं मूंखे सिंध जे व्हाट्सएप ग्रुप ते साईं GM सैयद जे बारे में ॼाण मिले थी। ऐं साईं GM सैयद हिकिड़ो जुग पुरुष चऊं, रहनुमा चऊं, सिंध जी आज़ादीअ जी राह ॾसींदड़, हिन खां वॾो को माण्हू मां नथो सम्झां। विरहाङे खां पोइ थियो आहे। बचाव लाइ असांखे पंहिंजा स्कूल खोलणा पवंदा। अरबी लिपीअ सां गॾु देवनागरी लिपि वरताइणी पवंदी, ऐं अरबी लिपीअ में हिकिड़ो वॾो ध्यानु रखणो पवंदो, हिन में एराब, लाखनऊ, जेर जबर पेश ज़रूर लॻायो वञे, न त ॿोलीअ जो निज रूप ऐं गुण नई पीढ़ीअ खे सम्झ में न ईंदो, एॾी ओॾी ख़राब थींदी। ऐं पंहिंजा स्कूल कॉलेज इन करे जो ग्रुप में व्हाट्सएप ग्रुप सिंध वारनि जे जोड़ण सां मूंखे सिंध जी हालत ख़बर पई आहे त पाकिस्तान सरकार सिंधी ॿोलीअ जे लाभ में कोन्हे, हित में कोन्हे। तंहिंजे करे उर्दू लिपि थपी वञे थी, मां ॿुधां थो। ऐं हूअ बि ॿोली बचाइण सरकार जो कमु न थींदो आहे, ॿोली बचाइण ॿोली ॻाल्हाइण वारनि जो कमु थींदो आहे। सरकारी दख़ल अंदाज़ी थी, माना सरकारी नमूने सां पढ़ायो वेंदो, ऐं जेके नौकरियूं कंदा उहे चापलूस ऐं नालायक हूंदा आहिनि, जिन खे ॼाण न हूंदी आहे। ऐं जे पंहिंजनि हथनि में हूंदो त हिक खां हिकु ॿोलीअ जा माहिर ॿोलीअ जी सिख्या ॾींदा।
जंहिंजे करे पंहिंजा स्कूल कॉलेज जंहिंजी पूरो कंट्रोल जंहिंजो पूरो कंट्रोल असांजे पंहिंजे हथनि में हुजे ऐं ॿ लिपियूं धीरे धीरे देवनागरी लिपीअ ॾे मोटणु उनखे वर्ताइणु उन ते डिपेंड थियणु ऐं उन सां गॾोगॾु अरबी लिपीअ में जेकॾहिं पढ़ाइणो आहे त पढ़ाइण वारा किताब लिखण वारा अख़बारूं लिखण वारा मजमूर लिखण वारा उहे एराबनि जो वर्ताव ज़रूर कनि। हिकिड़ो नंढड़ो मिसाल मां तव्हांखे ॾियां। सिंधी ॿोलीअ जो कुण पधिरो थिए थो खर माना हिकु रु र में पेश ऐं घर माना तव्हां सम्झो था खणाई अदद जमा। तंहिंजे करे घर लिखण लाइ र ते जबर ॾिबी तॾहिं घर पढ़बो। वरी जेकॾहिं ख रे र ते जेर माना घर में घरां माना घर मां ऐं घरू र में वाव पेश माना घरेलू या घर जो। सिंधी ॿोली वावेल्स सुरनि वसीले हिकिड़े ई शब्द जा कई रूप ऐं मानाउनि वारा ॿोल तयारु कंदी आहे ऐं उहो तॾहिं लिखी सघिबो पधिरो करे सघिबो जॾहिं एराब जेर जबर पेश लॻाए लिखिबो। जी साईं। यार टाइम थी वियो आहे वधीक। मैसेज आहे असां सिंधीअ जी माना आहे संधिजण जुड़णु। तंहिंजे करे दुनिया जे हर आदम सां असां भाई पी बिरादरीअ वारो व्यवहार कयूं छो त जीअण पाण खे जीआरण बचाइण का तरक़ी करण अलॻि ॻाल्हि आहे पर इंसान बणिजी जीअण ॻोल्हाइतो आहे ऐं असां सिंधियुनि खे इहो कमु करणो आहे। असांजो जनम हिकु देवता जो जनम आहे। देवता माना ॾियण वारो उहो न जेको पूॼाईंदो अचे त ॾेऊ भला आहियूं असां ॾियणो आहे आर्ट ऑफ लिविंग ॾियणी आहे ऐं इहो ई असांजो धर्म आहे। मञण लाइ भले असां हिंदू धर्म मञूं या इस्लाम खे मञूं या ईसाईयत खे मञूं या बौद्ध खे मञूं कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। फ़र्क़ु पवंदो आहे जॾहिं असां या को बि माण्हू इंसानियत छॾे ॾींदो आहे ऐं उहे ई माण्हू जेके जीअंदा ऐं जीआरींदा आहिनि उहे सदा अमर हूंदा आहिनि। असांजी सिंधी ॿोलीअ में इहो ई संदेश आहे। ॿोली अखर माना जेको खरे न सदाई अमर त शब्द जी ॿोलीअ जी संदेश इहो ई आहे ऐं असांजी सिंधियत जो धर्म आहे। सिंधू धर्म चऊं या सिंधियत इहो असांजो धर्म आहे ऐं इहो असांखे निभाइणु घुरिजे। इहो मूं सां गॾु असांजी अबाणी सिंधी ॿोलीअ जो मैसेज आहे। अबाणी ॿोली ॿाहिरो थियणु घुरिजे। अबाणी माना फादर लैंग्वेज। अबाणो वतन माना फादर लैंड
इहो कंहिं ॿोलीअ लाइ कोन थो चयो वञे, कंहिं धरतीअ लाइ कोन थो चयो वञे। इहो इन करे चयो थो वञे त सिंधी ॿोली फादर लैंग्वेज आहे, छो त सिंधी ॿोलीअ जा ॿिज दुनिया जे ॿोलियुनि में आहिनि। माउ ॿिज धारण कंदी आहे ऐं ॿिज हूंदो आहे पीउ जो। तंहिंजे करे ॿोलीअ खे वेद क़ुरान बाइबल सम्झी करे बचाइणो आहे। जी थोरो वरी मोकिलियो मैसेज। साईं फेसबुक ते काफ़ी दोस्त आहिनि, उहे सवाल करे रहिया आहिनि ऐं तव्हांजो प्रोग्राम तमामु वधीक पसंदि करे रहिया आहिनि। छा सवाल आहे? सवाल मां तव्हांखे मोकिलियां थो। असांजो दोस्त आहे हिकिड़ो, फेसबुक ते उन्हनि काफ़ी मैसेजिस कया आहिनि, मूंखे इनबॉक्स बि करे रहिया आहिनि व्हाट्सएप ते। ऐं सवाल आहे ॿुधण में कोन थो अचे। जी 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 तव्हांजो राजा राजा जी राजा न दोस्त, हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि इन सिलसिले में चवां। सिंधी ॿोलीअ जो ॿोल भंडार अथाह आहे। अहिड़ा खोड़ सारा ॿोल आहिनि जिन जी माना असां वटि कोन्हे। इहो अखर आम व्यवहार में ॿोल आम व्यवहार में कोन्हे। जी 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 हाणे इहे हिन ॿोल जी माना असांजी जेके लुगतूं आहिनि उन्हनि में मिली सघनि थियूं। ॿी तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हां असांजे रिक्वेस्ट ते आया ऐं प्रोग्राम में हाज़िर थिया ऐं पंहिंजी हाज़िरी भराई सिंधी ॿोलीअ जे हवाले सां। ऐं तव्हां असां वटि काफ़ी महिरबानी तव्हांजी न दोस्त। जी साईं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी असांजे हाज़िर थियण लाइ। मुंहिंजो वॾो भाग आहे जी जी जो मूंखे पंहिंजे वेद क़ुरान जी जी पंहिंजे भॻवान जी जी ॿोलीअ जी वाखाण साराह करण जो वझ तव्हां ॾिनो। मां पाण तव्हांजो थोराइतो आहियां। जेके सॼण हिन प्रोग्राम में जुड़ियल आहिनि उन्हनि जो बि थोराइतो आहियां। ऐं फेसबुक ते मां बि आहियां। पंहिंजा वीचार ॾींदा ऐं सवाल उते बि असां करे सघूं था। जी दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त साईं प्रेम धनवानी असां फेसबुक ते तमामु एक्टिव मेंबर आहे लैंग्वेजिस वग़ैरह हवाले सां। ऐं साईं पाण जेको आहे फेसबुक ते अवेलेबल आहे। जेकॾहिं तव्हां को बि सिंधी लैंग्वेज जे हवाले सां को बि सवाल करिणो आहे त तव्हां साईं सां डायरेक्ट पुछी बि सघो था। ऐं असांजे सिंध हेल्प जे इनबॉक्स फेसबुक ते तव्हां करे सघो था। सिंध हेल्प जो यूट्यूब चैनल आहे youtube.com/sindhelp। उन ते साईं जो रिकॉर्डेड असां वर्जन रखंदासीं। उन ते बि तव्हां कमेंट कंदव त साईं तव्हांखे ॾींदो जवाब। साईं जेको आहे सिधो सिधो जेको आहे तमामु सोशल एक्टिव आहे सोशल मीडिया ते। ऐं साईं तमामु वधीक नॉलेज रखे थो। साईं काफ़ी किताब लिखिया आहिनि सिंधी लैंग्वेज जे बारे में ऐं सिंधी लैंग्वेज खे वाद विच जे बारे में। साईं जो तालिक़ जीअं तव्हां साम्हूं साईं पाण बि ज़िक्र कयो त साईं जेको आहे इंडिया सां तालुक़ रखे थो, पर साईं जी सिंधी हर सिंधीअ सां साईं जो मोहबत प्यार ऐं निवड़त जो रिश्तो आहे। उन सिलसिले में साईं असां सां गॾु वियो। साईं असांखे सिंधी लैंग्वेज जी तारीख़ ते ॿुधायो ऐं सिंधी जे अल्फाज़नि जे उचारनि जे बारे में ॿुधायो। सही कहिड़े एरिया में कहिड़ा तव्हां वठी सघो था। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां असां सां ऑनलाइन रहिया। साईं धनवानी साहब तव्हांजी वॾी महिरबानी।
ऐं जेके दोस्त असां खां ऑनलाइन रहिया ऐं जिन असांखे ॾिठो जिन असांखे ॿुधो उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी। ऐं वधीक असांजे अहिड़ा ई प्रोग्राम असां आणींदासीं जेकॾहिं तव्हां असांखे फीडबैक ॾींदा रहंदव थ्रू असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे कमेंट छॾियो, फेसबुक के असांखे कमेंट छॾियो त ॿिया अहिड़ा दोस्तनि खे असां ॿाहिरि या जेके दुनिया में रहनि था उन्हनि खे घुराए करे सिंधी ॿोली सिंधी जे ॿियनि शयुनि जेको असां सिंध जी ट्रेनिंग सिंधी एजुकेटेड माइंड्स खे घुराए असां तव्हांजे इल्म में बि ऐं तव्हांजे अमल में बि वाध बि थींदी हुन सां। ऐं तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी। थैंक यू। साईं लख कुर्बानी।